अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां पाप नगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में छा थींदो, छा थियण वारो आहे, अॻिते हली क़िस्तनि में छा थींदो, हिन वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों पाप नगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिसंदव त शेरल मल्हार जेको हमलो कंदा क़ैद खाने ते रोशन खे आज़ादु करण लाइ, पर दोस्तों रोशन आज़ादु करे न सघंदा आहिनि ऐं रोशन जेके ॾिस बालाज खाने जा माण्हू आहिनि उहे फायरिंग कंदा आहिनि ऐं शेरल ऐं मल्हार भॼी वेंदा आहिनि। या दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रोशन 75 क़िस्त ताईं आज़ादु न थींदो ऐं 75 क़िस्त खां पोइ शेरल पंहिंजे मक़सद में कामयाबु थी वेंदो ऐं रोशन खे आज़ादु कराईंदो। उनखां बाद में जेको मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रोशन जेको आहे त पंहिंजा पलांद रईस बालाज खान खां वठंदो आहे। या दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जूं क़िस्तूं 75 रिकॉर्डिंग थी चुकियूं आहिनि ऐं 75 क़िस्त रिकॉर्डिंग थी चुकी आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ॿिए पासे खां रईस बालाज खान छोकिरी ते राबेल ते आशिक़ु आहे ऐं राबेल जेको आहे हुनखां तंग थी चुकी आहे रईस बालाज खान खां, पर बार बार हुनखे तंग करे रहियो आहे रईस बालाज खान। दोस्तों उमेदु कयां थो हीअ वीडियो